बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो से गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 26 दर्जे 8 मां जंहिंजो उनवान आहे ॿधीअ में बरकत। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ लोक माना माण्हू, लफ़्ज़ दिलचस्प माना मज़ेदार, लफ़्ज़ वाट माना गस, लफ़्ज़ ॿधी माना एको या इतिहाद, लफ़्ज़ जिंद माना जान, लफ़्ज़ ॾसियां माना ॿुधायां, लफ़्ज़ गुज़रान माना गुज़र सफ़र, लफ़्ज़ अज़ग़ैबी माना ओचितो, लफ़्ज़ इतिहाद माना एको या ॿधी, लफ़्ज़ ॾस माना पतो, लफ़्ज़ सुखियो माना खुशहाल। वो लफ़्ज़ आहे कहाणिन माना आखाणिन, लफ़्ज़ परदेस माना बे मुल्क, लफ़्ज़ लकाव माना नज़ारो या ॾेख, लफ़्ज़ पकड़े माना झले या काबू करे, लफ़्ज़ ॻणे माना सोचे, लफ़्ज़ ख़ज़ानो माना दौलत, लफ़्ज़ माया माना दौलत या मिल्कियत, लफ़्ज़ ख़ातिर ख़वाह माना मुनासिब, लफ़्ज़ नाणो माना पैसा, लफ़्ज़ मोजिब माना मुताबिक, लफ़्ज़ किस्सो माना ॻाल्हि। मश्क अलिफ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, पखीअ ग़रीब माण्हूअ खे ख़ज़ाने जो छो ॾसु ॾिनो? जवाब, उन करे जो पखीअ उन्हनि जी पाण में ॿधी ॾिठी हुई। नंबर ॿियो सवाल, ग़रीब माण्हूअ जे भाउ खे पखीअ कहिड़ो जवाबु ॾिनो? जवाब, पखीअ चयसि त तूं पहिरीं पंहिंजो घर त ॿध, तोखां घर ई ॿधो कोन थियो आहे, सो मूंखे कीअं ॿधी सघंदे? नंबर टियों सवाल, हिन सबक मां असांखे कहिड़ी नसीहत मिले थी? जवाब, हिन सबक मां असांखे इहा नसीहत मिले थी त जेसिताईं असीं सभु विछा विसारे हिकु न थींदासीं तेसिताईं असांजो प्यारो वतन ख़ातिर ख़वाह तरक़ी न करे सघंदो। तरक़ी हासिल करण लाइ हमेशह अमल जी ज़रूरत हूंदी आहे ऐं उहो अमल सही तॾहिं थींदो जॾहिं क़ौम में मुकमिल इतिहाद ऐं एको हूंदो। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि जिंद, माया, अज़ग़ैबी, इतिहाद, लकाव। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे जिंद माना जान। जुमिलो लिखंदासीं, पखी नेठि पंहिंजी जिंद छॾाई। लफ़्ज़ माया माना दौलत। जुमिलो लिखंदासीं, पखीअ ग़रीब शख़्स खे माया जो ॾसु ॾिनो। पोइ लफ़्ज़ आहे अज़ग़ैबी माना ॻुझीअ तरह या ओचितो। जुमिलो लिखंदासीं, अदा कर ख़बर तोखे अज़ग़ैबी ख़ज़ानो किथां मिलियो। पोइ लफ़्ज़ आहे इतिहाद माना
ॿधी। जुमिलो लिखंदासीं इतिहाद में बरकत आहे। पोइ लफ़्ज़ आहे लकाओ माना नज़ारो। जुमिलो लिखंदासीं पखी सारो लकाओ ॾिसी रहियो हो। जीम हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों हाणे खाल आहिनि इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों खाल, उन वण ते हिकिड़ो पखी वेठो हो जंहिं सारो खाल ॾिठो। खाल में लिखंदासीं लकाओ। उन वण ते हिकिड़ो पखी वेठो हो जंहिं सारो लकाओ ॾिठो। नंबर ॿियो खाल, उतां खाल कढी पंहिंजो गुज़रान कर। खाल में लिखंदासीं ख़ज़ानो। उतां ख़ज़ानो कढी पंहिंजो गुज़रान करे। नंबर टियों खाल, ईअं चई खाल उॾामी हलियो वियो ऐं हीउ जहिड़ो वियो तहिड़ो खाल ख़ाली मोटी आयो। पहिरें खाल में लिखंदासीं पखी ऐं ॿिए खाल में हथें। ईअं चई पखी उॾामी हलियो वियो ऐं हीउ जहिड़ो वियो तहिड़ो हथें ख़ाली मोटी आयो। नंबर चोथों खाल, वाह जी खाल आहे। उन मां इहो सबक़ु मिले थो त असीं सभु खाल विसारे छॾियूं। पहिरें खाल में लिखंदासीं कहाणी, ॿिए खाल में वीछा। वाह जी कहाणी आहे, उन मां इहो सबक़ु मिले थो त असीं सभु वीछा विसारे छॾियूं।